अस्सलाम वालेकुम नाज़रीन, अव्हां ॾिसी रहिया आहियो सिंध आवाज़ न्यूज़ ऐं आऊं आहियां मोमल सिंधी। हाज़िर आहे हिन वक़्त जी अहम ख़बर। दौलतपुर सफ़न में टाउन कमेटी दौलतपुर सफ़न ऐं रूरल हेल्थ सेंटर दौलतपुर सफ़न जे तावन सां दौलतपुर इस्पताल में ॿारनि जे ख़तरनाक बीमारियुनि उरड़ी ऐं रुबेला खां बचाव लाइ हिकु सेमिनार मुनक़िद कयो वियो। सेमिनार में PS 39 जे MPA डॉक्टर बहादुर खान दाहिरी, टाउन कमेटी जे चेयरमैन हशमतदाद खानज़ादा, डॉक्टर दिलावर जोखियो, शाहपुर जहानिया इस्पताल जे MS डॉक्टर नूर मोहम्मद परिहार, दौलतपुर इस्पताल जे MS डॉक्टर जमशेद अहमद खानज़ादा ऐं शहरिन वॾे अंग में शिरकत कई। उन मौक़े ते अॻवाननि सिंध आवाज़ न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त मीज़ल्स ऐं रोबेल जेका आहे सा ट्रीटेबल आहे ऐं उन में जेके आहिनि से वैक्सीन थींदियूं आहिनि, 2 डोज़ लॻंदा आहिनि। मंडे खां स्टार्ट आहे ऐं टीचरनि खे, तव्हां दोस्तनि खे, साफ़ियुनि खे, ॿिया बि जेके पाड़े वारा आहिनि सभु वञनि उते, ऐं जेके नंढा ॿार आहिनि उन्हनि खे पंहिंजो, जेके प्रेगनेंट लेडीज़ आहिनि उन्हनि खे बि इहे अवेयरनेस ॾियनि त बाबा हीअ जेका आहिनि से वैक्सीन लॻारायो जीअं हीअ अॻिते न फैलिजे। वायरस मीज़ल्स ऐं रुबेला जिन जे करे उरड़ी ऐं हल्की उरड़ी 2 बीमारियूं जेके थियनि थियूं, इन्हनि जो को इलाज त नाहे, पर इन्हनि बीमारियुनि थियण जे करे कॉम्प्लिकेशंस, मसला पेचीदगियूं ॾाढियूं आहिनि। ॿारनि खे नमूनिया थियो वञे, ॿारनि जा कन वहण शुरू थी वञनि, ॿारनि खे TB लिकी पई ज़ाहिर थियो वञे, दस्त उल्टियूं थियूं वञनि, गले जो इन्फेक्शन थियो वञनि, ऐं उन खां अलावा हिकिड़ी ख़तरनाक बीमारी जेका इहा ई वायरस कंटिन्यू थी करे 10 सालनि खां पोइ ख़तरनाक सूरत हाल सां प्रेज़ेंट करे थो, झटकनि ऐं बेहोशी गुनूदगी सां। त इन्हनि सभिनि पेचीदनि खां बचण जे लाइ, इन्हनि सभिनि खे रिस्पॉन्स करण जे लाइ वैक्सीनेशन ई बहितरीनु हल आहे, जेको मीज़ल्स ऐं रुबेला जे लाइ थिए थो। ऐं हींअर बि जेका हिकिड़ी कंपेन शुरू थिए पई 17 तारीख़ खां, जंहिंमें मीज़ल्स ऐं रुबेला जे लाइ वैक्सीन लॻंदी, ऐं वैक्सीन कराए करे असां पंहिंजी इम्यूनिटी डेवलप करे सुठी करे इन्हनि शयुनि खां बची सघूं था, इन बीमारियुनि खां बची सघूं था। सो इन आउं सम्झां थो त इन में सभिनी खे भरपूर हिसो वठणु घुरिजे, हर स्टेक होल्डर खे, ऐं वधि खां वधि वैक्सीन कंपनी बहितर कजे, ऐं वालदेन खे इहा गुज़ारिश कबो त बेधड़क थी, बग़ैर डप जे वैक्सीन कराइनि ऐं पंहिंजे ॿारनि खे महफ़ूज़ रखनि। वायरल डिज़ीज़ आहे, इन जो को बि इलाजु कोन्हे को, बल्कि इन जी प्रिवेंशन हूंदी आहे। त EPI शेड्यूल में इहो जेको MMR जो, जीअं मीज़ल्स, मम्स, रुबेला जो असां नएं महीने टुको हणंदा आहियूं। हाणे हुकूमत सिंध जेको आहे 17 नवंबर खां वठी करे 29 नवंबर ताईं 6 महीननि खां वठी करे 5 सालनि ताईं जेका ॿार आहिनि, उन में नंढड़ी छोकिरियूं हुजनि या छोकिरा हुजनि, उनखे इन बीमारी खां बचाइण जे लाइ मुहिम शुरू कई आहे। त मां अवां सोशल मीडिया वारनि खे ऐं जेके अवाम आहे उनखे अपील थो कयां त को बि ॿार जेको 6 महीननि खां खां वठी करे 5 सालनि ताईं न रहे त हुनखे हीअ वैक्सीनेशन लाज़मी कराए। छा हीअ वैक्सीन कराईंदव त तव्हांजो ॿारु जेको आहे हिन उड़ी जी बीमारी खां बची सघे थो। RHC हॉस्पिटल दौलतपुर में डॉक्टरनि जे तरफ़ां रखियो वियो। उन में डॉक्टर दिलावर जोखियो साहब ऐं डॉक्टर जमशेद साहब इन बीमारियुनि बाबति तमामु मुफ़ीद मालूमात ॾिनी, ऐं असां बि पंहिंजे दोस्तनि खे या जेके उस्ताद असां बिरादरी असां आहिनि उनखे असां बि चयो आहे, कोशिशि कंदासीं त असां जेके टीमूं साइड ते ईंदियूं विज़िट करण जे लाइ, असां वधि में वधि उन सां तावन करियूं ऐं उन्हनि जी हिफ़ाज़त करियूं। ऐं वधीक ताज़ा तरीन ख़बरनि लाइ ॾिसंदा रहो सिंध आवाज़ TV न्यूज़ ऐं सब्सक्राइब करणु न विसारींदा। Sindh Hawaz News is looking for candidates from all over Sindh who are interested in journalism and have experience in journalism. Interested candidates should contact her immediately, and do not forget to subscribe to Sindh Hawaz News on YouTube to stay updated at all times.